अस्सलाम वालेकुम दोस्तों, आई वरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। जी हाँ दोस्तों, चंड ग्रहण जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट। छा नेक्स्ट एपिसोड में कुछ नवा अदाकार एंट्री आणंदा? छा हिते जेको आहे नेक्स्ट एपिसोड में कंहिं ॿिए अदाकार जी भी एंट्री आहे या इहा अफ़वाह हली रही आहे? दोस्तों वीडियो खे लाइक कंदा, सब्सक्राइब ज़रूर कंदा उदासी टीवी के। तव्हांखे अपडेट हाणे सॼी अपडेट खोले ॿुधायूं था। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त इहो जेको बि तव्हां चैनल ते ॾिठा हूंदा, काफ़ी अफ़वाह हले रहे थी त फलाणे जी पिक्चर हणी फलाणो अदाकार अचे थो, ॿियो टियों, इहो सभु कूड़ आहे दोस्तों। अब्बास गुली उडाणो जेको आहे जो एक्टर आहे हीरो, ॿियो कोई हीरो विच में कोन ईंदो। ॿियो इरफान शेख आहे, तव्हांखे ख़बर आहे, जेको हिते नवरोज़ जे नाले सां कमु करे रहियो आहे। इहो नंढो ई सीरियल आहे, इन में इहे ई अदाकार रहंदा। बाक़ी ॿी कूड़ी अफ़वाह ते तव्हां एतबार न कयो। बाक़ी जेका अपडेट पूरी हूंदी आहे असां तव्हांखे अॻे ॿुधाईंदा आहियूं त हीअ अदाकार एंट्री हणण वारो आहे। बहरहाल ॿियो को अदाकार हीरो को एंट्री कान हणी रहियो आहे फ़िलहाल। बाक़ी रही ॻाल्हि जेको आहे नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो दोस्तों, इन खे विढ़ाइण जी पूरी अञा कोशिशि करे रहियो आहे कमदार यूसुफ ऐं जेको आहे जेको हाणे तव्हां ॾिठो सारंग ऐं यूसुफ ऐं जेको आहे इन खे विढ़ाए करे इन्हनि खां मफ़ाद हासिलु करण जी कोशिशि कई वेंदी। ऐं कोई त ज़रूरु पहिरियों ई सम्झी वेंदा यूसुफ वारा त असांखे को विढ़ाए थो, लेकिन इन गहमा गहमी में इहो ख़्यालु इन्हनि कर लही वेंदो। अञा वधंदा वेंदा, हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा हेॾां होॾां। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों ज़बरदस्त अपडेट त आहे ड्रामे जी। ऐं ड्रामो जेको आहे VIP थी वेंदो। ऐं होॾां वरी साईं सरदार जी भेण इश्क लॻाइण में पूरी आहे, ऐं उहो नवरोज़ सां गॾु शहर ॾांहुं वञण जी पूरी कोशिशि हाणे करे रही आहे, लेकिन उनखे साईं सरदार मोकल नथो ॾिए। लेकिन इहो कम बि थी वेंदो ऐं तमामु नवाज़ जल्द पकड़ियो वेंदो। वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा।